नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। अवां खिपरो खबर लाऊं खिपरो वेझो खाई शहर में सेज घर स्वामी जे सालाने मेले जी तकरीबूं हलंदड़ आहिनि, जिथे वॾी तादाद में यात्री पिण पहुतल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अवैस कुंबर। खिपरो वेझो खाई शहर में ॾाढे सहजगिर स्वामी जे सालाने जी तकरीबूं हलंदड़ आहिनि, जिते वॾे तइदाद में यात्री पिण पहुतल आहिनि, जिते पूजा पाठ करे मुल्क जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। सेजपुर जो खाई में हर साल इहो मेलो मिलाईंदा आहियूं ऐं हिते मुल्क जे कुंड कर्च मां माण्हू हिन मेले ते ईंदा आहिनि ऐं उन खां हिते असीं मुस्लिम चाहे हिंदू असीं सूफ़ियानो कलाम हलंदो आहे ऐं उन खां सवाइ मुल्क लाइ दुआऊं कंदा आहियूं त भई असांजो मुल्क ख़ुशहाल रहे, हिंदू मुस्लिम जो भाईचारो क़ाइमु रहे ऐं सदाईं असां पाण में भाउ थी रहूं था। ऐं हिन असांजे शहर में तमामु असीं पुरसकून ज़िंदगी गुज़ारियूं था। तव्हां ॾिसो पिया हिते फैमिलियूं अचनि पियूं, फैमिलियुनि सां गॾु माण्हू अचनि पिया ऐं बिल्कुलु इंजॉय कनि पिया। साईं जो मैसेज इहो त साईं पहिरीं इंसानी भाईचारो लाज़मी आहे, उनखे क़ाइमु रखो, पाण में भाउ थी रहो ऐं इंसानियत वारो जेको पैगाम उहो ई हूंदो आहे, मोहबत वारो। बाक़ी उते इहो ई दर्स आहे। असीं हर साल ॾाढो धाम धूम सां मल्हायूं था। हिते परे परे खां पंहिंजी अचनि था ऐं ॾाढे देरि 24 कलाक भंडारो चालू रहे थो ऐं सत्संग थिए थो। हमीरपुर हैदराबाद कराची थाणा बुलाखान सिंध में माण्हू आहिनि। हीउ मेलो अमन ऐं भाईचारे जो पैगाम आहे। असीं सभु चऊं था अमन कयो, मोहबत कयो। हीउ मेलो सभु मोहबत जी ख़ुशी में माण्हू आया जेके सिंध में आया आहिनि ऐं सभु सभिनी गॾिजी रहो। स्वामी जो मेलो आहे जेको हर साल लॻे थो। परे परे खां सेवादारी अचनि था, जीवन सफलो कंदा। पूरी सिंध जा माण्हू अचनि था, सभु सेवादारी आनंद असांजे मुर्शिद साईं सहजगिर स्वामी जो ही सालानो ॾियारो मिलाए रहिया आहियूं। जीअं त तव्हीं सम्झो था, हीअ धरती सिंध धरती जेका आहे सूफ़ियुनि जी धरती आहे, जिन जो पैगाम आहे मोहबत, अमन ऐं भाईचारो। अॼु सॼी सिंध मां कराची खां केटी बंदर ताईं, कश्मीर खां कराची ताईं, जे कारूंजर ताईं जेके हिते आवाम लथल आहे, मुख़्तलिफ़ ज़िलनि मां माण्हू यात्री हिते आया आहिनि। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां जेको आहे श्री भगवत गीता जो पाठ साहिबु हली रहियो। अॼु शाम जो जेको आहे उहो हवन थियो आहे ऐं हींअर साईं सहजगिर जे अॼु की राति जेका आहे जो सत्संग जारी आहे। सिंध जा मशहूरु जेके आहिनि सूफ़ी रागी जेके आहिनि उहे हिते आयल आहिनि इन पिंडाल में ऐं दरवेशनि जो जेको पैगाम आहे प्यार जो, अमन जो ऐं भाईचारे जो ॾेई रहिया आहिनि। असां अॼु पंहिंजे मुल्क पाकिस्तान जे लाइ ख़ासि तौर ते दुआऊं घुरियूं आहिनि त असांजो मुल्क तरक़ी करे, अमन अमान हुजे। ऐं अॼु असां इन मेले जे तबसुस सां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं, ख़ासि तौर ते सिंध पुलिस जा ऐं पाकिस्तान हुकूमत जा, जंहिं असांखे अक़लियत खे पंहिंजा हक़ूक़ ॾिना आहिनि। अॼु असां आज़ादी सां पंहिंजा ॾियारा जोश जज़्बे सां मिलायूं। परे परे खां माण्हू अचे पंहिंजी भक्ति जो जेको जीवन अची सफल कंदा आहिनि ऐं ॾाढो मेलो वॾे हर साल धाम धूम सां लॻंदो आहे, जिते बग़ैर के भेदभाव जे अची भेदभाव भॼन भाव ऐं मिली संगत सां हर को पंहिंजे रूह सां अर्जाए थो ऐं ॾाढे जय जयकार चवंदा अची रहियो आहे। किथां किथां माण्हू अचनि था, हिंद सिंध जा माण्हू अचनि था, धाम धूम सां मल्हाए पियो वञे खाई शहर में। अॻे जी तरह साईं ॾाढा असांजा तमामु हिकिड़ी बुज़ुर्ग हस्ती आहिनि ऐं असां हिंदू कम्यूनिटी असांजे पाकिस्तान जी ख़ुशहाली लाइ दुआ घुरंदासीं। 12 महीने मेलो मल्हायो वेंदो आहे, जेको हवन सां शुरू कयो वेंदो आहे। 2-2.5 कलाक हवन हलंदो, गीता साहिब पाठ साहिबु हलंदो, अरना जा पाठ साहिबु हलंदो। उन खां पोइ शुरूआति थींदी आहे, भंडारो साहिबु कयो वेंदो आहे। देसी परदेसी ईंदा आहिनि, ॾाढे सेगे दुआऊं वठंदा आहिनि। सामान तमामु घणियूं सामान आहिनि ॾाढे सेगे स्वामी जो, तमामु सुठे नमूने इंजॉय कंदा आहिनि। हिते तमामु फेज़ पाईंदा आहिनि। असां मल्हाए रहिया आहियूं पूजनीय आदरणीय महान ब्रह्मलीन शिरोमणि श्री 108 सतगुरु भगवान ॾाढे सहजगिर स्वामी जो असांजो ॾियारो ई ॿ ॾींहं जो प्रोग्राम आहे, जंहिंमें अॼु असांजो सत्संग हवन थियो। उन में असांजा प्रेमी जेके बि आया पूरे सिंध खां, असां आख़िर में दुआऊं घुरियूंसीं। असांजे प्यारे पाकिस्तान, असांजी प्यारी पाक फ़ौज जे लाइ आबाद रहे। तक़रीबन हर हिंद सिंध खां माण्हू ईंदा आहिनि ऐं तमामु पैसे ॾाढे में लॻंदो आहे। सालियाने में शरीक माण्हू जो चवण त सिंध वलियुनि जी सरज़मीन आहे, जिन सदाईं प्यार मोहबत अमन जो दर्स ॾिनो आहे ऐं ॾाढे सहजगिर स्वामी जो पैगाम बि प्यार मोहबत अमन जो पैगाम। वधिक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज।
यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट